हर दौर में अवाम जी बिना कंहिं फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे, जंहिं लाइ असीं अज़म था कयूं त सांगड़ जे एन 215 ते बीठल अवाम जो हमदर्द पीपी उम्मीदवार मोहतरम नवीद डेरो खे 25 जुलाई ते पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब कंदासीं। पारां एन 215 सांगड़ जो बाशऊर अवाम।